إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله ولا تولوا عنه وأنتم تسمعون. مختصر حمد و ثنا درود و سلام کھاں پوئے واجب الاحترام معزز سامعین کرام، अवां मूंखां पहिरियां अल्लाह तबारक व तआला जे क़ुरान ऐं मिठड़े हबीब हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे फ़रामीन ऐं इरशादनि मज़ा खोड़ सारियूं नसीहतूं ॿुधी चुका आहियो, त उन फ़रमान खे ॿुधण खां पोइ पंहिंजे हीअं में हंडाइण ऐं पंहिंजी ज़िंदगी में तब्दीली आणण जा असरात लाज़मी ज़ाहिर थियण घुरिजनि। अल्लाह तबारक व तआला जो ही जेको असांजे मथां वॾो एहसान आहे दीन इस्लाम जो, अल्लाह तबारक व तआला ही जेका शरीयत क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में असां ॾांहुं नाज़िल कई आहे, अल्लाह तबारक व तआला इन पंहिंजे दीन सां ताल्लुक़ रखंदड़ जेके अनस बिन मालिक रज़ी अल्लाहु तआला अन्हु हदीस रावी आहिनि, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जॾहिं बि कंहिं खिते कंहिं इलाइक़े में ज़मीन जे कंहिं टुकड़े ते मुसलमान मस्जिद खां, मस्जिद निज़ाम खां, मस्जिद में ॾिनल वरतल पढ़जंदड़ पढ़ाईंदड़ तालीम खां जॾहिं मुंहुं मोड़ीनि था ऐं नफ़रत करणु शुरू कनि था ऐं इस्लाम खां तवजह हटाए करे दुनियादारी ऐं गुनाहनि ॾांहुं पंहिंजी ज़िंदगी जो आगाज़ शुरू कनि था, तो पोइ नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे त हाणे तव्हां इन ॻोठ ते अज़ाब नाज़िल कयो, हाणे इन्हनि बदबख़्तनि खे तबाह करियो। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वरी अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि सां ख़िताब कंदो आहे, फ़रिश्तो मूं जेको अव्हां खे हुकुम ॾिनो आहे इन हुकुम खे फ़िलहाल तव्हां छॾे ॾियो, आऊं रब्बुल आलमीन इन हुकुम जे पोयां इन ॻोठ में, इन इलाइक़े में, इन खिते में मूं रब्बुल आलमीन जो घर मस्जिद मौजूद आहे, लिहाज़ा इन मुंहिंजे घर जे करे इन्हनि तां अज़ाब खे टारे छॾियो। मुसलमानो, अल्लाह जे घरनि सां जेके माण्हू नफ़रत रखनि था, अल्लाह रब्बुल आलमीन जे घरनि सां जेके माण्हू हसद ऐं बुग़्ज़ ऐं साड़ रखनि था, अल्लाह जे घरनि में पाण बि हाज़िरी नथा ॾियनि ऐं पंहिंजे औलाद खे अल्लाह जे मुक़द्दस क़ुरान जी तालीम हासिल कराइण जे लाइ, वठण जे लाइ बि नथा मोकिलिनि। अंदाज़ो लॻायो त अल्लाह वटि उहे केतिरा निकम्मा इंसान आहिनि जो अल्लाह उन्हनि ते ॾमरियल आहे, अल्लाह से उन्हनि ते नाराज़ आहे। पर जेकॾहिं ही अल्लाह जा घर अव्हां जे ॻोठ में मौजूद आहिनि, सम्झो त तव्हांखे का ख़बर ई कोन्हे का अल्लाह जे अज़ाब जा गुनाहनि जे करे अवां मुस्तहिक बि ज़रूर थी चुका आहियो। पर ही जेके न चार भितूं ठहियल आहिनि अल्लाह जे घर मस्जिद जो, एॾी वॾी रहमत आहे जो अज़ाब जे टारण जो सबब आहे, त बाक़ी इस्लाम अल्लाह जो असां ते केॾो वॾो इनाम आहे, केॾो वॾो एहसान आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हदीस शरीफ किताब सही मुस्लिम किताबुल मसाजिद व मवाज़ि सलात जे अंदर हदीस मौजूद आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अहब्बुल बिलादि इलल्लाहि मसाजिदुहा व अबगदुल बिलादि इलल्लाहि अस्वाकुहा। मुसलमानो, जेके अल्लाह जे घर मस्जिदन जे लाइ मुसलमान हुजण खां पोइ बि कट्टरपनी रखियो वेठा आहिनि, बुग़्ज़ ऐं हसद साड़ रखियो वेठा आहिनि, या इहा शइ न हुजण ऐं जहालत जी मौजूदगी में गफ़लत में अल्लाह जे घरनि खां परे आहिनि, उहे कन खोले ॿुधनि। जेके बाज़ारनि खे त टाइम ॾियनि था, जेके संदन औताकनि जे कचहरियुनि खे त टाइम ॾियनि था, जेकॾहिं ॿाहिरि नथा वञनि त चंबे जेतिरो टच मोबाइल, माल, ॿकरियूं, अन्न खपाए करे मज़दूरियूं करे जेके माण्हू वठी करे न गैर मुहर्रम न्याणियुनि जा फोटूं, तस्वीरूं ऐं उन्हनि जा ड्रामा, उन्हनि जो फिल्मूं भराए करे आशिकी माशूकी जे कहाणियुनि ते ठहियल उन खां तो नफ़रत करी थो, उन जे बारे में हिकु इंतिहाई हकारत ते मबनी जुमला ॻाल्हाई थो, ऐं उन मस्जिद में पढ़ाईंदड़ हिकु आलिम दीन, हिकु हाफ़िज़ क़ुरान, हिकु दीन जे दाई ऐं तव्हांजे बच्चनि ऐं तव्हांजे इज़त, तव्हांजे ईमान, तव्हांजे माल जे ख़ैर ख़वाह रहंदड़ शख़्स ते पंहिंजी ज़बान त हलाई थो, पंहिंजे ज़हन में, पंहिंजे दिलि में उन जे लाइ कट्टरपनी रखींदो। पर मुसलमान कर तो सोचियो आहे जो हेॾी टच मोबाइल में तूं न फिल्म ॾिसी थो, पराई न्याणी खे उहा केॾी महिल कंहिंसां उते जोड़ी पई लॻाए ड्रामे में, फिल्म में, उहा केरु ॿियो ॾिसंदड़ हुजे तूं बर्दाश्त कंदे मुसलमान? अल्लाह जा मानो, ही अल्लाह जा घर, ही अल्लाह जो क़ुरान अवां जे लाइ, मुंहिंजे लाइ वॾो पैगाम आहे, वॾियूं नसीहतूं आहिनि, वॾा सबक़ आहिनि असां मुसलमाननि जे लाइ। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर फरमायो, ही मस्जिदो अल्लाह साईं जा महबूब ऐं प्यारा घर आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो, अल्लाह जूं मस्जिदूं रब जा महबूब घर आहिनि, ऐं महबूब जॻहनि ते केरु वेंदा आहिनि? बुछड़ा इंसान वेंदा आहिनि, काफ़िर वेंदा आहिनि, मुनाफ़िक वेंदा आहिनि, पलीत ऐं ख़बीस। अल्लाह वटि हिकु दर्जो इन बाने जे लाइ मोहब्बत जो मौजूदु आहे। अल्लाह से इन बाने सां प्यार करे थो, पर जेकॾहिं कुल्ली तौर इंसान अल्लाह जे घर खां न कावड़ रखे, नफ़रत रखे, अल्लाह जे घर खां पाण बि परे रहे, बच्चनि खे बि परे रखे, या बेख़बरी में इहे अमलनि खां परे रहे, मूंखे ॿुधायो रब्बुल आलमीन जी रहमत उन ते थींदी? अल्लाह जे महबूब घर खां परे आहे। व अबगदुल बिलादि इलल्लाहि अस्वाकुहा, ऐं इन ज़मीन जे खिते ते उहे टुकड़ा जिन्हनि ते होटलूं, बाज़ारूं ऐं फहाशी जा अॾा आहिनि, उहे टुकड़ा अल्लाह खे नापसंद आहिनि, उहे टुकड़ा अल्लाह खे नापसंद आहिनि। बल्कि जेकॾहिं असां क़ुरान पाक जूं लानतूं वसंदियूं आहिनि, अंदाज़ो लॻायो, जेकॾहिं उन मजलिस में, उन कचहरी में, उन बैठक में तव्हां शरीक आहियो त तव्हां बि लानत जा मुस्तहिक आहियो। पर अल्लाह जे घर मस्जिद में कॾहिं बि लानत कान थी वसे। अल्लाह जे घर मस्जिद में जेकॾहिं को अल्लाह जो बानो वुज़ू करे, इबादत करे, मस्जिद में लेटी पवे, सुम्हे थो, तॾहिं बि अल्लाह जी रहमत उन इंसान जे मथां आहे। निंड घूर पियल आहे, तॾहिं बि अल्लाह चाहिनि था, शराब प्यारिनि था, शराब जो महफ़िलूं लॻाइनि था। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर 10 माण्हू गणाए करे फरमायो, इन्हनि 10 माण्हुनि ते लानत आहे। इंसान जो अकुल छा थो चए? खपाइण वारे जी त ॻाल्हि सम्झ में अचे थी, शराब जो कंटेनर ट्रक भरे किथे पहुचायां थो, आऊं बि इन जी लानत जो मुस्तहिक आहियां। अंदाज़ो लॻाए, ॾोह मुंहिंजो कहिड़ो आहे? मुसलमानो सोचो, 10 माण्हू इन शराब जे करे लानत थियनि, मलून थियनि था। अल्लाह जी रहमत खां ये तड़िया वञ हुजे जंहिं काज में शराब हुजे, ऐं जंहिं काज में अमीरनि गरीबनि खे दावत ॾेई करे, अमीरनि खे दावत ॾेई करे गरीबनि मिस्किननि खे तड़ियो वञे, अहिड़ियुनि शादियुनि ते लानत आहे। अंदाज़ो लॻायो, मुसलमान उते ख़ुशी ख़ुशी सां वञनि था,
लानत जो भरियूं क़बूल करण जे लाइ मुसलमान तैयार आहे, अल्लाह जे घर में अचण जे लाइ तैयार न आहे। ऐं लानत ख़ुशी ख़ुशी सां क़बूल कयूं पिया, अल्लाह जी रहमत क़बूल करण जे लाइ तैयार न आहियूं असां मुसलमान। अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे क़ुरान पाक में फरमायो, अस्माउन, तव्हां क़ुरान ॿुधो था, मुसलमान आहियो न, ईमान जी दावा कयो था, फरमाई क़ुरान ॿुधो था, ॿुधी करे तव्हां अणॿुधा न थियो, ॿुधी करे अणॿुधा न थियो। ऐं जेकॾहिं तव्हां ॿुधी करे अणॿुधा थियो, अॼु मुसलमान आहे, अल्लाह पढ़ा या अकेलोन मुसलमान ही अल्लाह जो कुरान आ। ही का अब्दुल रशीद जी ॻाल्हि कोन्हे, ही का कहानी कोन्हे का, ही अल्लाह जो कुरान है। फरमाए इन्नहु लक़ौलुन फ़स्ल वमा हुवा बिल हज़ल। मुसलमानो, ही कुरान हकीकी फैसलन ते मबनी आहे। हिन कुरान में थियल समूरियूं ॻाल्हियूं अटली ॻाल्हियूं अथव। जिन्हनि खे बि कुरान ज़लील चयो आहे उहे ज़लील आहिनि, जिन्हनि खे बि कुरान नेक साले चयो आहे उहे नेक साले आहिनि। अल्लाह से फरमाए वमा हुवा बिल हज़ल, कुरान का कहानी कोन्हे, कुरान का खिल भोग वारी ॻाल्हि कोन अथव। जेके बि जानवर आहिनि, साह वारा जीअंदड़ मखलूक जेके बि आहिनि ज़मीन ते, उन्हनि मज़ा बुछड़े मज़ा बुछड़ी मखलूक उहा आहे जेका ॿोड़ी बाहे, गूंगी बाहे, अकुल बि कान थी रखे, उहा मखलूक आहे इंसान जी। अंदाज़ो लॻायो, बुछड़े मां बुछड़ी मखलूक। मुसलमान सोचजा, अल्लाह जे घर ॾांहुं पंहिंजी नफ़रत वारी अख, पंहिंजी तेज़ तरार ज़बान हलाइण खां पहिरियां, पंहिंजी दिलि में नफ़रत ऐं बुग़्ज़ रखण खां पहिरियां, नबी जी रखंदड़ सुआरी बचड़नि खे क़ुरान जी तालीम ॾियण वारे जे बारे में घटि वधि ॻाल्हाइण खां पहिरियां पंहिंजो मक़ाम सुञाणियां त आऊं किथे बीठो आहियां। पंहिंजे मुआशिरे में किने मज़ा किनो जानवर कहिड़ो आहे जंहिंखां नफ़रत कई वेंदी आहे? यकीनन जवाब ईंदो त सूअर आहे। सूअर केतिरो गलीज़ जानवर आहे। उन खां पोइ पंहिंजे मुआशिरे में मौजूद हर जगह ते जानवर, कुत्तो जानवर आहे, एतिरे क़दुरु गलीज़ पलीत ख़बीस जानवर आहे जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं इहो कुत्तो तव्हांजे कंहिं जानवर, तव्हांजे कंहिं थांव में, कंहिं ठिकर में रुगो मोह हणी वञे हलियो न, तॾहिं बि 7 दफ़ा हिनखे पाणी सां धो ऐं 1 दफ़ा मिटी सां लाज़मी धोईंदा कयोसि। एतिरो ख़बीस पलीत जानवर आयो। पर जेकॾहिं हेॾा इंसान आहे त अशरफुल मखलूकात, पर रब जे दीन मज़ा के बि ॻाल्हि सां नफ़रत करे थो, या हसद रखे थो, या उनखे डाहण जी कोशिश करे थो, बर्बाद ऐं मस्मार करण जी कोशिश करे थो, त उहो इन्हनि जानवरनि खां बि वियल बदतरीन जानवर। पंहिंजो मक़ाम सुञाणियो इंसानो, मुसलमान भाइरो, पंहिंजी हैसियत सुञाणियो। खे मञा थो, आऊं क़ुरान खे मञा थो, आऊं हदीस खे मञा थो, पर पाड़े वारे मुल्ले सां मुंहिंजी नफ़रत आहे। ही जेके ॿार पढ़ाइनि पिया, असांजा ॿार खारिनि था, हिननि खे असां ॿार कोन छॾींदासीं। इस्लाम सां दुश्मनी आहे ऐं दावा आहे असां मञूं था। ॿिए पासे ॻाइण सां प्यार आहे, नशे सां प्यार आहे, गार गंद सां प्यार आहे, शराबखोरी सां प्यार आहे, चोर चोरनि सां प्यार आहे, व्याज सां प्यार आहे, ऐं खेॾ तमाशनि सां प्यार आहे, कबर परस्ती सां प्यार आहे, गाननि मौसीक़ी सां प्यार आहे, पराए न्याणियुनि सां प्यार आहे, पराए छोकिरनि सां प्यार आहे, पर नफ़रत कंहिं बि शइ सां बुग़्ज़ आहे या अल्लाह जे दीनदारनि सां बुग़्ज़ आहे, उहो हिन ज़मीन ते रहंदड़ बदतरीन जानवर आहे। ए ईमान वारो, अल्लाह ऐं रसूलुल्लाह जो चयो मञो, क़बूल कयो ॻाल्हि खे। अल्लाह तबारक व तआला ते फरमाए, इज़ा दआकुम, जॾहिं बि तव्हांखे सॾु कनि अल्लाह जे घर मां, जॾहिं बि सॾु अचे अल्लाहु अकबर, हया अलल सलाह, हया अलल फलाह जो, सभु कमकार छॾे ॾियो, पंहिंजो मसरूफ़ियात छॾे ॾियो। अल्लाह जो हक़ आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हक़ आहे। हजीम मखलूक में अवां जो हिस्सो आहे, अवां उन मझ ई आयो। पर जेकॾहिं इन सॾ ते तव्हां नथा अचो, अवां जो ज़मीर अवां खे मुलामत नथो करे, अल्लाह जे घर खे इज़त नथा ॾियो, अल्लाह जे सॾ खे इज़त नथा ॾियो, त तव्हां बदतरीन मखलूक आहियो। फरमाए, जेॾी महिल बि अवां खे सॾ कनि हलिया अचो। अॼु
रात जो चोर सॾु करे मुसलमान निकिरियो हलियो वञे थो, गुनाह जे लाइ केरु सॾु करे निकिरियो हलियो वञे थो, पाणी जे लाइ केरु सॾु करे थकल आहे, टुटल आहे, बीमारी आहे, घर में अमड़ा औलाद केतिरा बीमार हुजनि, केतिरा कई मसला हुजनि, पर पाणी ते लाज़मी पहुचणो आहे। पोइ हिते को डपु बि कोन्हे, को साथी गॾु कोन्हे, का परेशानी बि कोन्हे का, पर मुसलमान खे चओ दीनी प्रोग्राम आहे, साईं रात जो असांखे ॾुखियो थो लॻे अचणु, जीत जड़ा आहिनि, साईं फुरलुट जो दौर मदद करण जे लाइ, तुंहिंजो माहौल ख़राब आहे ऐं हुते वञी करे विढ़ंदे तूं। जिहाद जे लाइ अकेला ई तन्हाई इख्तियार करण जे लाइ समुंड ॾिठो आहे, समुंड उन जहिड़ो दिलि करणु खपे इंसान खे, जिते को दोस्त अहबाब गॾु न हूंदो आहे, मिट माइट अॻियां पोयां न हूंदा आहिनि, अॻियां बि दुश्मन हूंदो आहे, पोयां बि दुश्मन हूंदो आहे, साॼे खाॿे दुश्मन हूंदो आहे, मौत ई मौत जा मंज़र उते नज़र ईंदा। ही एतिरी बहादुरी आहे मुसलमान जी, अल्लाह अकबर कबीरा। अल्लाह जे क़ुरान छा फरमायो, मोमिन बाननि जी निशानी छा आहे, रिजालुन ला तुलहीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाह व इक़ामिस सलाह व ईताइज़ ज़कात यख़ाफून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अब्सार। परे परे मैदान में वञी करे विढ़ण खां पहिरियां ही मैदान आहे, पंहिंजो औलाद, पंहिंजो माल, पंहिंजी घरवारी, पंहिंजी दौलत पिरापटी छॾे करे दुश्मन सां तन्हाई में विढ़ण खां पहिरियां हिन मैदान खे त सजायो, हिन मैदान जे लाइ त कुर्बानी ॾियो। फरमाए ईमान वारा जॾहिं बि अल्लाह जे घर मां सॾु थींदो, कारोबार, दौलत, दड़ी, माल, मिल्कियत, घर बार सभु छॾे करे फौरन मस्जिद में ईंदा, फौरन मस्जिद में ईंदा। हिते असांखे मस्जिद जे लाइ असांखे पोयां जी मोहबत नथी छॾे त जान जो नज़रानो ॾियण जे लाइ कीअं मोहबतूं छॾींदियूं। हे अल्लाह तबारक व तआला जो इस्लाम बलगत तराक़ वकील मन रात, जेॾी महिल साह निकिरी करे ते निर्घट ते पुॼंदो वकील मन रात। आहे को दम फीणे करण वारो, आहे को डॉक्टर को बचाइण वारो, आहे को हकीम जेको इन मुसीबत मां मूंखे कढे, पर वल तफ़त साक़ बिसाक़ इला रब्बिक यौमइदिनिल मसाक़। न ओॾी महिल भेॼियूं पाण में मिली वेंदियूं हलियो। हाणे दुनिया में वञण जा रस्ता बंदि थी विया हलिया, दुनिया में कई रस्ता तो लताड़िया, पंधु कयई, पर हाणे तुंहिंजो रस्तो रब ॾांहुं खुलियो आहे, हाणे एॾां तूं सफ़र करे हा, पोइ मोहलत कान मिलंदी, पोइ वक़्तु कोन मिलंदो। अल्लाह तबारक व तआला जे प्यारे पैगंबर फरमायो, महबूब तरीन जॻहियूं मस्जिदूं आहिनि ऐं अल्लाह खे नापसंदीदा ज़मीन जा उहे टुकरा आहिनि जिते अयाशूं, फहाशूं ऐं गुनाह जा कम थींदा हुजनि। असां मुसलमान आहियूं, मुआज़नो कयूं। फरमाइदा दआकुम लिमा युहयीकुम वअलमु अन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बि व अन्नहु इलैहि तुहशरून। अल्लाह से फरमायो, अल्लाह साईं अवां खे पैदाई इन जे लाइ कयो आहे जो तव्हां रब ऐं रसूल जो चयो मञी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, इन जे लाइ पैदा थिया आहियो। खणो तफ़सीरनि खे, मुफ़स्सिरीन जा अक़वाल पढ़ो, सहाबा जा अक़वाल पढ़ो। इन लफ़्ज़ जे तहत अल्लाह तबारक व तआला फरमायो, लिमा युहयीकुम, जेकॾहिं तव्हां अल्लाह ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो चयो मञी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदो, लिमा युहयीकुम, अल्लाह से अवां जी ज़िंदगी खे संवारे छॾींदो, अल्लाह से अवां जा मसला हल करे छॾींदो, अल्लाह से अवां जी मईशत खे फरावानी में आणे छॾींदो, अल्लाह से तव्हांजो तंग दस्तियूं ख़ुशहाली में तब्दील करे छॾींदो, अल्लाह से अवां जो बीमारियूं ख़त्म करे शिफ़ायाब करे छॾींदो, अल्लाह से अवां जा जेके घाटा ऐं नुक़सान थिया आहिनि अल्लाह से उन्हनि खे फ़ाइदनि में तब्दील करे छॾींदो। अल्लाह रब्बुल आलमीन अवां खे इन जे लाइ पैदा कयो आहे। पर ॼाणे वठो, जेकॾहिं तव्हां अल्लाह ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरामीन ते लब्बैक चई करे सॾ जो जवाब ॾेई करे उन ते अमल करे पंहिंजी ज़िंदगी न गुज़ारी आहे, त पोइ यादि रखी छॾियो, अल्लाह साईं हर इंसान ऐं उन जी दिलि जे विच ते हाइल आहे। यानी अल्लाह ताला जेका इंसान जी दिलि ठाही आहे उहा अल्लाह जे हुकुम जी मुंतज़िर आहे।
अल्लाह से हुक्म कंदो इंसान जी दिल फिरी वेंदी हली, काफिर भी थी सके तो, मुर्तद भी थी सके तो, इहो इंसान ज़लील ऐं रुसवा थी करे मरंदो न। व अन्नहु इलैहि तुशरून, ऐं तव्हां जो आख़िरी गॾु थियण रब ॾांहुं अथव। केॾांहुं भॼंदव? कहिड़े वॾेरे ॾांहुं, कहिड़े ॻोठ ॾांहुं, कहिड़ी महफ़िल ॾांहुं, कहिड़े शहर ॾांहुं, कहिड़े कानून ॾांहुं, कहिड़ी दरगाह ॾांहुं भॼंदव, कहिड़ी ताक़तवर ज़ात ॾांहुं भॼंदव? फरमाई बुछड़ा थी अचो या नेक थी अचो, भला थी अचो या ख़राब थी अचो, अवां जो आख़िरी महशर मूं रब्बुल आलमीन वटि आहे। पोइ रब्बुल आलमीन पुछा कंदो, ईमान जी दावा कयो न, इस्लाम जी दावा कयो, अवां वटि हली आया अवां खे सम्झाइण वारा, अवां कहिड़ो क़दर कयो? बल्कि अल्लाह से कुरान में फरमायो वहुम यस्रिखून फीहा रब्बना अखरिजना नअमल सालिहा। जॾहिं अहिड़ा निकम्मा इंसान बाहि जे हवाले कया वेंदा, पोइ उते दाहूं कूकूं कंदा। अॼु दाहूं कूकूं दाद फरियाद ॿुधण वारा आहिनि, तव्हांजो साथ ॾियण वारा आहिनि, पर यादि रखी छॾियो मुसलमानो, जॾहिं न जहन्नम जी बाहि में पजी वियो हलियो को बि बदबख्त इंसान, पोइ हिते ॾाढियूं रड़ियूं कंदो। पर अल्लाह से छा चयो? क़ाल अख़्सऊ फ़ीहा वला तुकल्लिमून। बुछड़ा थियो हाणे ने बाहि में, मूंसां न ॻाल्हायो। छो जो दुनिया में मूं रब्बुल आलमीन तव्हांखे पाण सां ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो हो न। क़ुरान छा आहे? अल्लाह जो कलाम आहे। क़ुरान अल्लाह जो कलाम आहे। जेको माण्हू अल्लाह जो कलाम पढ़े थो, उहो पंहिंजे रब्बुल आलमीन सां कचहरी थो करे, उहो पंहिंजे रब सां ॻाल्हाए थो, उहो पंहिंजे रब्बुल आलमीन सां पंहिंजा मसला शेयर करे थो। मिसाल वठो, अल्लाह से क़ुरान में फरमायो आहे, जेके भी बीमार माण्हू हूंदा आहिनि, उहे आयत पढ़ंदा, वइरा मरीज़तु फहुव यशफीन। ऐं जॾहिं बि बीमार थींदो आहियां त मुंहिंजो रब मूंखे शिफ़ा ॾींदो आहे। ही क़ुरान पढ़ण वारो रब सां ॻाल्हाए पियो, अल्लाह जो कलाम आहे क़ुरान। डायरेक्ट अल्लाह ताला खे पंहिंजी बीमारी माण्हू ॿुधाए पियो, या रब इन्नी मस्सनी यदुर्रु व अंत अरहमुर राहिमीन। क़ुरान पढ़ण वारो चवे थो, मुंहिंजा अल्लाह मूंखे ॾाढी तकलीफ़ पहुती आहे, तूं रहम करण वारो आहे। डायरेक्ट पंहिंजे रब सां ॻाल्हाए पियो, रब्बी जअलनी मुक़ीम सलाह, ए मुंहिंजा रब्बुल आलमीन मूंखे नमाज जो पाबंद बणाए। व मिन दुर्रियती, डायरेक्ट रब सां पियो ॻाल्हाए, मुंहिंजा अल्लाह मुंहिंजे औलाद खे बि नमाज जो पाबंद बणाए। रब्बना इग़फिरली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब, मुंहिंजा अल्लाह मूंखे बि मुआफ़ फरमा, मुंहिंजे वालिदैन खे बि मुआफ़ फरमा, ऐं तमाम तर मोमिन मर्दन औरतन खे बि मुआफ़ फरमा हिसाब वारे ॾींहुं। हे अल्लाह सां कलाम आहे डायरेक्ट। अल्लाह रब्बुल आलमीन सां माण्हू ॻाल्हाए थो क़ुरान जे ज़रिए सां, पर अल्लाह से क़यामत वारे ॾींहुं चवंदो वला तुकल्लिमून। हाणे अॼु मूंसां न ॻाल्हायो, हुज्जत ख़तम थी वई हाली, ॻाल्हाइण जी जेका हुज्जत हुई उहा ख़तम थी वई हाली। हाणे तव्हांजे मथां मूं रब्बुल आलमीन जी नाराज़गी जी हुज्जत, गज़ब जी हुज्जत ऐं अज़ाब जी हुज्जत लाज़िमी वाक़िअ थी चुकी आहे। हाणे न ॻाल्हायो मूंसां। अल्लाह रब्बुल आलमीन ने साॻी आयत खां पोइ अॻिते फरमायो, तव्हां रहंदा हुयो न, तव्हां सां गॾु मुंहिंजे ॿाननि जो हिकिड़ो टोलो हुयो न, उहो चवंदो हो, ए अल्लाह असांखे मुआफ़ फरमा, ए अल्लाह असांखे मुआफ़ फरमा। मूं उन्हनि खे मुआफ़ करे छॾियो, पर उहे उन्हनि नमाज़ूं पढ़ियूं, तव्हां उन्हनि ते मज़ाक़ कया। उन्हनि क़ुरान पढ़िया, तव्हां उन्हनि ते मज़ाक़ कया। उन्हनि इस्लाम ते अमल कयो, तव्हां उन्हनि ते मज़ाक़। नमाज, पाकाई, सफ़ाई, रोज़ो, उम्रो, सदकात व ख़ैरात, हमदर्दी, क़ुरान जी तालीम, मस्जिदूं ठाहिण, मदरसा ठाहिण, हिक ॿिए सां ख़ैर ख़वाही, इहा अल्लाह रब्बुल आलमीन जी शरीयत में नेकी ॿुधाई वई आहे। छोकिरा भतनि जे बहाने ते पंहिंजे नौजवान बिरादर जे न्याणियुनि में बीहारण नेकी जो कमु आहे। को अची करे चई ॾेखारे, कूड़ नेकी जो कमु आहे? केरु चवंदो? नेकी जा कम उहे ई अथव जेके मौलवी हज़रात असां पंहिंजी जमायत जे नाले चवंदासीं, ॿियनि मौलवियुनि जी असांजी का ज़िमेवारी कोन्हे का। ऐं असांजी जमायत मां बि उहे मौलवी ऐं उहा ॻाल्हि
जेका कुरान मां हदीस मां अवां खे ॿुधाइनि था, अवां खे सेखारनि था, अवां खां उन ते अमल कराइण जी अवां खे दावत तबलीग कनि था, उहा नेकी आहे। ज़ाती कोल, ज़ाती ॻाल्हि, ज़ाती फेल उन जो उहा बि नेकी कान चई। किथे आहियूं असां मुसलमानो? कदर करियो पंहिंजी ज़िंदगी जो, कदर कयो वक़्त जो, कदर कयो अल्लाह जी हिन नेमतनि जो। अल्लाह से छा चयो आहे? अल्लाह असांजे बारे में केतिरे क़दुरु फ़िक्रमंद आहे, पर असां केतिरा पंहिंजे रब करीम खां गाफ़िल आहियूं। अल्लाह से फरमायो इन तकफुरू फ़इन्नल्लाह गनियुन अन्कुम वला यरदा लिइबादिहिल कुफ्र। जेकॾहिं तव्हां रब खां गफ़लत में ज़िंदगी गुज़ारी, बेपरवाही में ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह जी का परवाह कान कयो, अल्लाह जे दीन जी का परवाह कान कयो, मन मस्ती में पंहिंजी नफ़्सानी ख़वाहिशात में पंहिंजी मर्ज़ी सां ज़िंदगी गुज़ारियो, पर मैं अल्लाह खे का परवाह कोन्हे का। अल्लाह बादशाह आहे, अल्लाह साईं खे तव्हांजी का परवाह कोन्हे, पर यादि रखी छॾियो अल्लाह अव्हां जे बारे में फ़िक्रमंद आहे। वला यरदा लिइबादिहिल कुफ्र। अल्लाह राज़ी नथो थिए, अल्लाह खे इहा ॻाल्हि पसंदि न आहे, अल्लाह नथो चाहे, अल्लाह खे इहा ॻाल्हि नथी वणे जो मुंहिंजो बानू कुफुर करे मूं रब खां परे बि। अल्लाह साईं खे इहा शइ कान थी वणे। अल्लाह साईं हमेशा पंहिंजे बाने सां, मर्द हुजे या औरत, उन सां मुहबत ऐं प्यार कंदो आहे। व इन तशकुरू, जेकॾहिं अवां शुक्र कयो रब्बुल आलमीन जी नेमतनि जी क़दरगानी कयो, अल्लाह जी इबादत में ज़िंदगी गुज़ारियो, त यादि रखी छॾियो अवां अल्लाह रब्बुल आलमीन जा महबूब बाना बणिजी वेंदव। पर जेकॾहिं नाशुक्री कयो त रब्बुल आलमीन खे का परवाह कान्हे। व इतअज़्ज़न रब्बुकुम लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम व लइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। मुसलमानो, अल्लाह ऐलान कयो आहे, जेकॾहिं तव्हां शुक्र गुज़ारी में हयाती गुज़ारी, अल्लाह ताला जे नेमतनि जो क़दरदानी कयो, अल्लाह जे दीन सां चंबड़जी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो, अल्लाह अवां जे मथां अञा महिरबानियूं करे नेमतनि जा वसकारा कंदो, एहसान कंदो, आज परेशानियूं तंगदस्तियूं ख़त्म करे छॾींदो। पर जेकॾहिं तव्हां कुफर कयो, अल्लाह जी नेमतनि जी बेक़दरी कयो, अल्लाह जे दीन खां परे भॻो, अल्लाह ताला जो अज़ाब ॾाढो सख़्तु अज़ाब आहे। अचो अज़ाब जूं नंढड़ियूं नंढड़ियूं झलकूं। पाणी आहे, हाणे केतिरी पाणी ते लठ पई लॻे। हालांकि साइंस छा थी चवे, हीउ जेको ज़मीन अल्लाह तबारक व तआला ज़मीनी पैमानो पाण जेको ॾिसूं था न, इहो 3 हिसा पाणी आहे सॼी दुनिया में। हिकु हिसो या ज़मीन मटी आहे, अञा बि पाणी जी खोट आहे। अंदाज़ो लॻायो, अञा बि पाणी जी खोट आहे। छा आहे इहो? एतिरी अल्लाह जी नेमत हुजण जे बावजूद बि खोट थिए त हीउ असांजे अमलनि जो नतीजो आहे जो रब्बुल आलमीन असां खां नाराज़ थी चुको आहे। अल्लाह से असां ते ॾमरजी पियो आहे। हीउ ज़मीन आहे न, ज़मीन में खारो पाणी, किथे मिठो पाणी, किथे खारो पाणी आहे। हीउ सॼा इलाइक़ा जेके पिया आहिनि, अॼु खां 10, 15, 20 साल पोइते वञो, वॾड़नि खां पुछा कयो, चवंदा हिते मिठा पाणी हुआ, अॼु खारा पाणी आई। छाजे लाइ खारा पाणी आई? हीउ अल्लाह तबारक व तआला जी नाराज़गी जी अलामत आहे। अल्लाह तबारक व तआला जे नेमतनि जी असां बेक़दरी करे रब जी शुक्रगुज़ारी कान कईसूं। हाणे रब्बुल आलमीन मिठे पाणी जे लाइ असांखे तड़पाए पियो। अल्लाह ताला जो दीन वॾी अमानत आहे। मुसलमानो, कदर करियो इन जो। अल्लाह से फरमायो वअलमू अन्न फीकुम रसूल अल्लाह। मुसलमानो, ॼाणे वठो, यकीन सां ॼाणियो, इहा ख़बर पंहिंजे ज़हन में, पंहिंजे दिलि में, पंहिंजी तहज़ीब में, पंहिंजे मुआशरे में, पंहिंजे हर मामले में यकीनी तौर विहारे छॾियो। हर वक़्तु इन शइ जी असांखे आगाही ऐं इन शइ ते असांखे फ़िक्रमंदी हुजणु खपे ऐं ख़बरदार हुजणु खपे। कहिड़ी? अन्न फीकुम रसूल अल्लाह। बेशक अल्लाह ताला जो रसूल अवां में मौजूद आहे। अल्लाह जे रसूल जी शरीयत अवां में मौजूद आहे। लौ युतीउकुम फी कसीरिन मिन अम्रि लअनितुम। जेकॾहिं अल्लाह जो रसूल या अल्लाह जे रसूल जो दीन अवां जूं ख़वाहिशात खे मञे हा, अवां जे ॻाल्हियुनि खे मञे हा, अवां जे मुतालबनि खे मञे हा, त ही शइ बि कयो। मिसाल वठो,
जी अॼु मुसलमान चवंदा आहिनि साईं मौली साहब दीन सां गॾु दुनिया सां बि हलणो आहे, दीन सां गॾु बिरादर सां बि हलणो आहे। पोइ बिरादर उहे कम कंदी आहे जेके दीन जे ख़िलाफ़ आहिनि, जेके दीन जे ख़िलाफ़ आहिनि। हीअ भाउ जे लाचार में, माउ जे लाचार में, धीअ जे लाचार में, पुट जे लाचार में, ज़मींदार जे लाचार में, दोस्त यारी जे लाचार में, बिरादर जे लाचार में उन्हनि समूरे गुनाहनि जो हिसो बणिबो आहे, पाण बि हिसो कंदो आहे, पंहिंजे औलाद खे बि शरीक कंदो आहे, बल्कि हतल इम्कान माण्हू पंहिंजो पैसो बि हिन में ज़ाया कंदा, गुनाह जे कमनि में हिसो वठंदा। पोइ नमाज छुटी आहे, दीनी प्रोग्राम छुटा, दीन जी तालीम छुटी। पोइ अल्लाह ताला फरमायो जेकॾहिं इहे तव्हांजा मुतालबा दीन सां गॾु दुनिया सां बिरादर सां रिश्तेदारी सां हली करे गुनाहनि जा कम बि असांखे करणा आहिनि, इहे जेकॾहिं मुतालबा तव्हां मञरायो आहे न, पोइ तव्हां वॾे वबाल में पओ हा, वॾनि मुसीबतनि में पओ हा। शरीयत मौसीक़ी ते सख़्त रद्द कयो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौसीक़ी खे शैतान जो बाजो चयो आहे, शैतान जो बाजो। अॼु मुसलमान फजर जे आज़ान ते तो उथण जे लाइ तयार कोन्हे, नमाज ते पढ़ण जे लाइ त तयार कोन्हे, पर इहो साॻियो मुसलमान राति जो 2-3 बजे ताणी हेडफोन लॻाए छा ॿुधंदो आहे, छा ॾिसंदो आहे। इहो मुसलमान जीअं ई सुबुह जो बिस्तर तां उथंदो मोबाइल खणी करे हेडफोन कननि में लॻाईंदो, या घर में गाना हलाईंदो, कमकारे गाना हलाईंदो, सवारी ते वेंदो गाना हलाईंदो। इन खां सवाइ इंसान जो त छा मुसलमान जो गुज़रे ई कोन्हे। माना हर वक़्त शैतानी साज़ इन सां गॾु आहे ऐं इन शैतानी साज़ ते अल्लाह जी लानत आहे। अल्लाह से फरमाए लाअनहुल्लाह, अल्लाह जो कुरान है 5 सिपारो सूरत निसा, अल्लाह से शैतान ते लानत कई आहे। पोइ जेके शैतानी कम आहिनि उन्हनि ते रहमत वसंदी। अंदाज़ो लगायो अल्लाह रब्बुल आलमीन शराब ते लानत कई आहे, शराब पीअण प्यारण वारनि ठाण खपाइण वठी अचण महफ़िल सजाइण वारनि ते लानत कई आहे। अंदाज़ो लगायो चोर आहिनि, चोर। हदीस शरीफ किताब सही बुखारी में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह से लानत कई आहे चोर मर्द ऐं चोर औरत। कहिड़ी वॾी चोरी तो करे? फरमायई इहो चोर हिकु कुकड़ जो बेदो चोरी तो करे, इन ते बि अल्लाह जी लानत आहे। अंदाज़ो लगाए जिन्हनि माण्हुनि ते अल्लाह जो हिकु कुकड़ जो बेदो चोरी करण ते लानत हुजे। असांजे पाड़े में दबकियूं बि चोरी थींदियूं आहिनि, असांजे पाड़े में प्लेटूं बि चोरी थींदियूं आहिनि, असांजे पाड़े में जग गिलास बि चोरी थींदा आहिनि, असांजे पाड़नि में कपिड़ा बि चोरी थींदा आहिनि, असांजे पाड़नि में शयूं शिकलूं बि चोरी थींदियूं आहिनि। ॿियो त ठहियो मड़िया चओ, धागा चओ, जूता चओ, घर में रखियल कोदर चओ, ॾाठो चओ, छुरी चओ, इहे शयूं बि चोरी थींदियूं आहिनि। बेदे जी छा हैसियत आहे? बेदो मिलंदो आहे 30 रुपए में, छुरी घणे जी ईंदी आहे? हिकु बेदे ते जेकॾहिं लानत आहे छुरी ते रहमतूं वसंदियूं। हिकु बेदे ते जेकॾहिं लानत थिए थी चोरी करण जे करे, कोदर चोरी करण वारे ते रहमत वसंदी, बेलचो चोरी करण वारे ते रहमत वसंदी, बकरी मेह गाॾी पैसा हज़ारे रुपया चोरी करण वारे ते रहमतूं वसंदियूं। अंदाज़ो लगायो न मुसलमानो कम कहिड़ा था करियो। नंढड़ा नंढड़ा कम आहिनि, पर इहे गुनाहनि जा जेकॾहिं कम आहिनि त इहे अल्लाह जी लानतनि जा मुस्तहिक बणिजो वञनि था माण्हू। पोइ किथां ज़िंदगी में तब्दीली अचे, किथां सुकून ते? जंहिं माण्हू ते रब जी लानत वसंदड़ हुजे उन माण्हू जी दिलि कोन चवंदी नमाज़ ते। हाणे असां पंहिंजो जाइज़ो वठूं, जेकॾहिं मौसीक़ी ॿुधूं पिया उन जे लाइ टाइम आहे, मस्जिद में असांजी नमाज़ जे लाइ दिलि नथी चवे, समझो त रब जी लानत वसे पई। अल्लाह जे दीन ॾांहुं अचण जे लाइ दिलि नथी चवे, चोरी करे खाओ पिया, समझो रब जी लानत में आहे। रब ॾमरियल आहे, रब नाराज़ आहे, रब चाहे ई कोन थो त अहिड़ो मलऊन इंसान मूं रब जे प्यारे ऐं महबूब घर में अचे। हा, जेसीं ताणी तौबा ताइब नथो थिए तेसीं ताणी इंसान जे मथां लानत आहे। अंदाज़ो लगायो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो
कंहिं बि मुसलमान के क़त्ल करण कुफ्र जो कम आहे, कंहिं मुसलमान के क़त्ल करण कुफ्र जो कम आहे। ऐं कंहिं मुसलमान जे मथां लानत करण या मुसलमान के घटि वधि ॻाल्हाइण इहो वॾे गुनाह जो कमु आहे, वॾे गुनाह जो कमु आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं को माण्हू कंहिं ॿिए ते लानत करे थो, जंहिं असांजे मुआशिरे में चयो वेंदो आहे फिलाणा तो ते लानत आहे, फिलाणा तो ते लानत आहे, नबी साईं फरमायो जेकॾहिं उन माण्हू लानत वारो कमु न कयो आहे ऐं उहो लानत जो मुस्तहिक न आहे त इहा लानत फिरी करे हिन इंसान जे मथां पाण ते ईंदी ऐं इहो इंसान पाण लानती ऐं मलऊन आहे। अंदाज़ो लॻायो, ॿिए खे सिर्फ़ इहे जुमला चवण जे करे पाण इंसान लानती थियो वञे थो हलियो, किथां रब जी रहमत वसे। पोइ अहिड़नि माण्हुनि ते मयार कान्हे, अहिड़ा माण्हू ऐं दीन खां नफ़रत कनि था, अहिड़ा माण्हू वई अल्लाह जे घरनि खां नफ़रत कनि था, अल्लाह जे निज़ाम तालीम प्यारे मुक़द्दस क़ुरान खां नफ़रत कनि था। हालांकि प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो, बेशक अल्लाह साईं हिन क़ुरान किताब जे ज़रिए सां कई क़ौमनि जा कंध ऊंचा कंदो आहे, इज़तूं नसीब कंदो आहे, मुआशिरे में अल्लाह साईं उन्हनि खे इज़तूं उन्हनि जा कुर्ब वधाईंदो आहे। ऐं कई क़ौमनि खे अल्लाह साईं हिन क़ुरान खे पुठी ॾियण जे करे ज़लील ऐं रुसवा करे छॾींदो, तबाह करे छॾींदो आहे। इन जो आम मिसाल जेकॾहिं ॿियूं ॻाल्हियूं सम्झ में न अचनि, जेके न माण्हू कॾहिं झेड़े जो फ़ैसिलो कंदा आहिनि पोइ क़ुरान ॾींदा आहिनि हिक ॿिए खे क़ुरान ॾींदा आहिनि त बाबा क़ुरान ते फ़ैसिलो आहे। पोइ बाज़ोकात ईअं थींदो आहे कूड़ा माण्हू क़ुरान खणी वेंदा आहिनि पंहिंजो पाण खे सचो साबित करण जे लाइ, पंहिंजो पाण खे सचो साबित करण जे लाइ कूड़ा माण्हू क़ुरान बि खणी वञनि था हलिया। पोइ उन्हनि जी ज़िंदगी तव्हां ॾिठी आहे मुआशिरे में कीअं ज़लील थींदा आहिनि, कीअं तबाह ऐं बर्बाद थींदा आहिनि। ऐं इन साॻी जॻह ते जेकॾहिं हिकिड़ो सचो माण्हू आहे, क़ुरान ते फ़ैसिलो थियो आहे, हालांकि हक़ ते हुयो पर क़ुरान जे फ़ैसिले खे क़बूल कयो अथसि ऐं बाद में वरी क़ुरान जे फ़ैसिले खे तोड़े करे कंहिंसां नाइंसाफ़ी करे थो, पहिरियां सच ते हो, हक़ ते हो, पर क़ुरान जो फ़ैसिलो तोड़े छॾे, इहो इंसान बि तव्हांखे मुआशिरे में ज़लील थींदे नज़र आयो हूंदो। क़ुरान उहा शइ आहे, क़ुरान सां नफ़रत मुसलमान जो पेशो थी सघे थो, कॾहिं बि न। क़ुरान सां नफ़रत नबी साईं खे, अहले बैत खे, सहाबा खे मञण वारे जो पेशो नथो थी सघे। मुसलमानो पंहिंजी इस्लाह करियो, हीउ क़ुरान अल्लाह जे तरफ़ां वॾी दौलत आहे। फरमाई जेकॾहिं तव्हांजी ख़वाहिशनि खे मञी करे इस्लाम खे तव्हांजे ख़वाहिशनि मुताबिक़ बणायो वञे हा त तव्हांजे मथां मुसीबतूं ऐं वबाल अचनि हा, तबाहियूं बर्बादियूं थियनि हा रोज़ रोज़। खणो अल्लाह जो क़ुरान 12 सिपारो सूरतुल हूद आहे, 9 सिपारो सूरतुल आराफ आहे। शोएब अलैहिस्सलाम जी क़ौम शिरक बि कंदी हुई, शिरक सां गॾोगॾु छा कंदी हुई, माप तोल में घाटो वाधो कंदी हुई, घाटो वाधो कंदी हुई, जेके असांजे मुआशिरे में गुनाह मौजूद आहे। वॾी ख़ुशी सां कया वञनि था, वॾी दादागिरी सां ऐं चालाकी सां कया वञनि था त असीं कमायूं पिया, पर इन कम जे करे अल्लाह साईं उन क़ौम खे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। हाणे इहो अमल अल्लाह वटि गुनाह जो अमल आहे, पर जेकॾहिं तव्हांजी इहा शइ पसंदि करे अल्लाह साईं इन खे न जाइज़ करार ॾे हा त पोइ तव्हांजे मथां अल्लाह जो अज़ाब कड़की पवे। केतिरा गुनाह जा कम आहिनि जिन्हनि जा मिसाल ॾींदा हलो, पर अल्लाह से फरमायो वकर्रहा इलैकुमुल कुफ्रा वल फुसूका वल इस्यान। रब्बुल आलमीन गुनाहनि जा समूरा कम तव्हां जे लाइ नापसंद करे छॾिया। छो जो तव्हां रब खे महबूब आहियो, तव्हां रब खे प्यारा आहियो, तव्हां ते रब रहम कंदड़ आहे, तव्हां रब जा दादला आहियो, तव्हां रब जा पसंदीदा आहियो, तव्हां रब जा बुरगुज़ीदा आहियो, रब्बुल आलमीन जा दादला आहियो। तॾहिं रब्बुल आलमीन इहे समूरा गंद तव्हां जे लाइ नापसंद करे वहब्बब इलैकुमुल ईमान, ईमान खे
पाकाई के, सफाई सुथराई के, इबादत के, हलाल खोरी के, नमाज के, मस्जिदन के, इस्लाम के, नेक नियति के, हमदर्दी के, प्यार मोहब्बत कुर्ब के अल्लाह से अवां जे लाइ पसंद कयो आ जो तव्हां रब जा पसंदीदा बाना आहियो। अल्लाह से अज़ाब उन्हनि जे लाइ नाज़िल कंदो आहे जेके रब खे नाराज़ करे चुका हूंदा, जेके रब्बुल आलमीन जे कुर्ब खां, रब जी मोहब्बत खां, रब जे प्यार खां निकिरी करे लानत जा मुस्तहिक थी चुका हूंदा। पोइ हाणे असां मुसलमान पंहिंजो जाइज़ो वठूं, जेकॾहिं परेशानियुनि में, अज़ाबनि में, मुसीबतनि में मुब्तला आहियूं, ऐं वॾे मां वॾी मुसीबत मुसलमानो इहा आहे जो अल्लाह जे दीन सां असांजी दिलि न लॻे। अल्लाह जे दीन खे असां का वैल्यू न ॾियूं, का हैसियत न ॾियूं। अल्लाह ताला जे घरनि ॾांहुं, अल्लाह जे क़ुर ॾांहुं अचण जे लाइ असां तयार न थियो, सम्झो त इहो अल्लाह जे तरफ़ां वॾे मां वॾो अज़ाब आहे। छो जो दुनिया जी रब वटि का हैसियत कोन्हे, अल्लाह वटि हैसियत आहे तक़वा परहेज़गारी जी, अल्लाह वटि हैसियत आहे नेकी जी। अल्लाह से क़ुर में फरमायो 26 सिपारे सूरतुल हुजरात में, ओ इंसानो तव्हां हिकिड़े पीउ आदम, हिकिड़ी अमड़ हवा मां पैदा कया विया आहियो। तव्हां जी तख़लीक़ ॿिनि माण्हुनि खां शुरू थी आहे, अॻिते वधिया आहियो, काफ़िर मुसलमान थिया आहियो। तव्हां जा ज़ुबान, अव्हां जा कबीला, अव्हां जूं ज़ातूं, अव्हां जा इलाइक़ा, अव्हां जा जज़्बात सभु तव्हां जे तारुफ़ जे लाइ आहिनि, अव्हां जी सुञाणप जे लाइ आहिनि। पर अल्लाह वटि अव्हां जी सुञाणप कहिड़ी आहे? हुस्न, क़ौम, बिरादर, खितो, ॿोली का बि न, हसब नसब, खानदान न, शाह या ॿियूं क़ौमूं न। फरमाए अल्लाह वटि अव्हां जी सुञाणप, अल्लाह वटि अव्हां जी इज़त जो सबब छा आहे? उहो आहे तक़वा, परहेज़गारी, ईमान, दीन, मस्जिदो, नमाज, क़ुरान जी तालीम, हमदर्दी, सच्चाई, पाकाई, अक़ीदा तौहीद अपनाइण, उन सां मोहब्बत करण, उहो बयान करण ऐं बिदत जो रद्द करे सुन्नत खे नाफ़िज़ करण। अल्लाह वटि इहा शइ वॾी इज़त जोगी आहे। हाणे अंदाज़ो लॻायूं असां कहिड़ा कम पिया कयूं, बेइज़ती वारा या इज़तनि वारा? अल्लाह वटि जंहिं शइ जो मक़ाम आहे असां उहा शइ अपनायूं था या न? असांखे जाइज़ो वठणु खपे। मुसलमानो पंहिंजी इस्लाह करियो, दीन सां मोहब्बत कयो, अल्लाह जे घरनि सां मोहब्बत कयो। जेकॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अहले बैत ऐं क़ुरान सां मोहब्बत आहे त। जेकॾहिं शैतान सां मोहब्बत आहे, फरमाए इस्तहवज़ अलैहिमुश शैतान फअंसाहुम ज़िक्रल्लाह। जेके भी माण्हू अल्लाह जे दीन खां परबरा, अल्लाह जी नमाज का नथा पढ़नि, अल्लाह जी नमाज ना का दिलचस्पी कोन्हे, का कोन था अचनि अल्लाह जे घरनि ॾांहुं, अल्लाह जे क़ुरान जी तिलावत ॾांहुं। फरमाई पोइ छा थियो? शैतान इन्हनि जे मथां गालिब थी चुको आहे, शैतान इन्हनि जे मथां हाकिम थी चुको आहे, शैतान जी हुकूमत आहे इन्हनि जे मथां। हाणे इहे शैतान जा ताबेदार अथव जेके नमाज नथा पढ़नि, जेके क़ुरान नथा पढ़नि, क़ुरान सां दिलचस्पी नथा रखनि, दीनदारी नथा अपनाइनि। ॿिए पासे गुनाह जे सभिनी कमनि जे लाइ टाइम बि आहे, पैसो भी आ, कुर्बानी भी आ, पंध भी कबा, दिलचस्पी बा, शौक भी आ, महफिल भी आ, वादा भी आयूं, सब कुछ आए। पोइ समझो तो ये शैतान जो टोलो आ, या शैतान जी जमात आ। मुसलमानों ये अल्लाह जे कुरान जा फैसला असा मर्दन के असानी मुसलमान औरतन मायरन भेनरन के सोचण खपे त असीं छा ॻाल्हाईंदा आहियूं। हिक हिक लफ्ज़ जो असां मुआज़नो कयूं, सोचे समझे ॻाल्हायूं त असां किथे कंहिं माण्हू जे चक्कर में अल्लाह सां त दुश्मनी कोन पिया जोटियूं, अल्लाह जे दीन सां दुश्मनी त कोन था जोटियूं, अल्लाह जे घरनि सां दुश्मनी त कोन था जोटियूं। अल्लाह से कुरान में फरमायो इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह, बेशक अल्लाह जो मस्जिदो तामीर करण, ठाहण, आबाद करण, उन्हनि खे संभालण, उन्हनि जी खिदमत करण वारा केर आहिनि, उन्हनि जी निशानी कहिड़ी आहे? जेके अल्लाह सां सच्चा हूंदा आहिनि ईमान में। हाणे ख़बर पवंदी जेकॾहिं असां अल्लाह खे मञूं था ऐं मस्जिद सां असांजी दिलचस्पी कान्हे का, मुसलमानो ही रब जे क़ुरान जो फ़ैसिलो आहे त तव्हां रब सां ईमान में सच्चा न आहियो। इहा यकीनी अल्लाह जे तरफ़ां गारंटी वारी ॻाल्हि आहे। जेको रब ते ईमान रखंदो हूंदो
थींदो ॾिठो वेंदो, क़यामत कंहिं ॾिठी आहे? माना इतबार कोन्हे, यकीन कोन्हे को त क़यामत थींदी। पर अल्लाह जो क़ुरान चए थो मस्जिदनि खे उहे ई ठाहींदा, आबाद कंदा जिन्हनि जो आख़िरत ते पक्को यकीन हूंदो। त उहे इबादतूं कंदा, उहे पंहिंजी ज़िंदगी खे संवारींदा, उहे आख़िरत जे लाइ नेकियुनि जो ज़ख़ीरो गॾु कंदा। जीअं हारी 6 महीना महिनतूं करे अन्न कणक गॾु करण जी कोशिश कंदो आहे त पूरे साल जे लाइ मूंखे खाइणो आहे, अन्न गॾु करणो आहे। ईअं जेके आख़िरत जी तयारी करण वारा, आख़िरत खे सची दिलि सां मञण वारा हूंदा आहिनि, उहे तव्हांखे अल्लाह जे घर मस्जिद में पोख पोखींदे नज़र ईंदा, अल्लाह जे घरनि खे संभालींदे नज़र ईंदा, अल्लाह जे दीन सां, अल्लाह जे मस्जिदनि सां मोहबत कंदे नज़र ईंदा, दीनी प्रोग्रामनि सां, दीनी ॻाल्हियुनि सां, दीनी अमलनि सां, दीनी ख़ुशियुनि सां, दीनी गमियुनि सां मोहबत कंदे ऐं उन्हनि खे पंहिंजे मुआमलात में, पंहिंजे तहज़ीब में, पंहिंजे माहौल में, पंहिंजे मुआशिरे में, पंहिंजे घर में उहे समूरा अमल आणींदे तव्हांखे नज़र ईंदा। उहे आख़िरत ते सचो ईमान रखण वारा तो मुसलमानो पंहिंजी इस्लाह करियो। फरमाई वाक़ाम सलाह, अल्लाह सां मोहब्बत करण वारनि जी निशानी नमाज़ पढ़ण आहे, अल्लाह खे मञण वारनि जी निशानी नमाज़ पढ़ण आहे। काफ़िर नमाज़ नथो पढ़े, छो? काफ़िर अल्लाह खे कोन थो मञे, अल्लाह खे कोन थो मञे। पर मुआशिरो चवंदो न असां सां गॾु काफ़िर गॾु रहनि था, उहे त अल्लाह अल्लाह चवनि था, अल्लाह जो ॻाल्हियूं कनि था। इहा आहे ज़बानी ॻाल्हि। पर मुसलमान में ऐं काफ़िर में अल्लाह के मञण जे लाइ अल्लाह साईं हिकु कानून ठाहियो आहे त काफ़िर हिकु त रब खे मञींदो कोन, मञींदो त सिर्फ़ ज़ुबान जी हद ताणी ॻाल्हि कंदो। अदाऊं फिलाणे जी ॻाल्हि मञींदो आहियां, अदाऊं फिलाणे जी ॻाल्हि मञींदो आहियां, अदाऊं फिलाणे जी ॻाल्हि मञींदो आहियां, सिर्फ़ ज़बानी दावा हुजे। पर जॾहिं हू को कमु चवे त असां इनकार करे छॾियो, इहो मञणु थियो? इहो मञणु थियो आहे? जेकॾहिं हिते कंहिं छोकिरे खां पुछा कयो पंहिंजे पीउ जी ॻाल्हि मञींदो, ई चई हाओ, ऐं साॻियो पीउ उन टाइम ते उन छोकिरे खे चवे त वञ तूं दुकान ते फिलाणी शइ वठी आ, चए थो बाबा पंधु परे आऊं कोन थो वञा, इहो मञणु थियो? इहो मञणु थियो आहे? इहो मञणु कूड़ो मञणु आहे। अहिड़े मञण ते जेकॾहिं अहिड़ो मञणु अल्लाह जे ज़ात जे बारे आहे त तो चयो आहे नमाज़ पढ़ो, तो कम जो चयो आहे, हाणे असां तुंहिंजी मञी करे नमाज़ पढ़ी करे सबूत ॾिनो आहे त वाकई असां तोखे मञूं था। वाह त ज़कात, ज़कात ॾियनि था अल्लाह से जिन्हनि खे माल और दौलत सां नवाज़ियो आहे, हर साल फ़िक्रमंद रहनि था। फितर जो टाइम आहे, रमज़ान जी ईद उल फितर वारे ॾियारे ते उशुर जो टाइम आहे, जेॾी महिल अवां जा फ़सुल आहिनि, ऐं उन खां पोइ ज़कात जेका साल जे हिसाब सां थींदी आहे, जंहिंजा निसाब ॿुधाया विया आहिनि, उहा साल ते ॾिनी वेंदी आहे। पर मां जेके रब खे मञण में सचा हूंदा आहिनि, उनजो टाइम इहो ख़ासि थियल आहे। इन अमरा के हर वक़्त ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी त फिलाणे टाइम ते मूंखे मेंह ॾोहणी आहे, जेकॾहिं न ॾोहंदुसि त इहा मेंह लतूं हणंदी, इहा मेंह पंहिंजो टाइम ख़राब करे छॾींदी, ऐं पोइ इहो खीर जो ढुक असांजे हथनि मां वेंदो, मेंह ख़राब थी वेंदी आहे। पोइ इहो माण्हू भले एॾा रहीम ॻोठ हुजे तॾहिं बि उते कम कार कचहरी भत बोत छॾे करे बि मेंह वटि पहुचंदो, ॿियो केरु संभालण वारो कोन्हे। जेकॾहिं पाणी जो टाइम ख़ासि थियल आहे, 10-11 बजे माल खे पाणी पियारींदो आहे, किथे बि हुजे इहो माण्हू उते सभु कमकार छॾे करे पाणी पियारण जे लाइ उते पहुची वेंदो, मूंखे माल खे पाणी पियारो। जेके अल्लाह सां सचाई रखंदा आहिनि उहे नमाज़ जा टाइम विसारींदा न आहिनि। वलम यख्शा इल्लल्लाह, अल्लाह खे मञण वारा केरु आहिनि? जेके क़बरनि खां डिॼनि, फिलाणे बाबे खे, फिलाणे पीर खे, फिलाणे वली खे, फिलाणे झंडे खे न, जेकॾहिं तव्हां मञो अव्हां जूं टंग टोड़े छॾींदो, अव्हां खे तबाह करे छॾींदो। इहो त इन मुसीबतनि में पियो ई त ॾहा जो अल्लाह जे वलियुनि खे पुठ ॾिनी आहे, फिलाणे पीर खे पुठ ॾिनी आहे, फिलाणे पीर खे पुठ ॾिनी आहे। मुसलमानो अल्लाह जो क़ुरान खणो, सोणो यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम न समुंड में मच्छी जे पेट में वियो हलियो, उन कंहिंखे पुठ ॾिनी हुई? उन कंहिंखे पुठ ॾिनी हुई? हज़रत अयूब अलैहिस्सलातु वस्सलाम
कई साल बीमारी जे बिस्तर ते पियल हुयो, बीमार हुयो, उन के पुठ ॾिनी हुई। परस्त, धागा परस्त, तावीज़ परस्त, झंडा परस्त तानो ॾियनि था, इन ते फिलाणे खे पुठ ॾिनी आहे। पोइ हज़रत हुसैन के पुठ ॾिनी जो शहीद कयो वियो। हाँ, उहो अल्लाह जो वली हो, हमलो करे शहीद करे छॾियो, पोइ चओ उनखे पुठ ॾिनो, उहो अल्लाह जो वली हो। अंदाज़ो लॻायो मुसलमानो कहिड़ियूं शैतानी सोचूं आई। अॼु ही झंडो आहे न, अल्लाहु अकबर कबीरा, कई तव्हांखे जेके अलम खोड़ियल आस पास में नज़र ईंदा, वॾे पैमाने ते या नंढे पैमाने ते, घणनि खे तव्हांखे 3 रसा ॿधल ईंदा, घणनि खे तव्हांखे 3 रसा ॿधल ईंदा, घणनि खे तव्हांखे 4 रसा। इहो अलम जो ॿियो रसो तव्हांजो वियो, अवांजा इहे या हुसैन या गाज़ी, इहे तव्हांजा अहले बैत अची फाको कंदा, का इज़त उन्हनि जी कान रहंदी। अचो हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जे दौरे खिलाफत में हज़रत अली साईं बेहैसियत काज़ी कुज़ात आ, हज़रत उस्मान साईं फैसलो करण खां पहिरियां पहिरियां हज़रत अली साईं सां मुशावरत कनि था, मशवरा वठनि था। हज़रत उस्मान जी खिलाफत में अहले बैत के दिरहम दीनार ॾिना विया, उन जो इज़तूं कयो वियो। पोइ नऊज़ु बिल्लाह, जेकॾहिं हज़रत उस्मान गनी तव्हांजे बि कोल हेड़े क़िस्म जा हुया, पोइ हेड़े क़िस्म जे माण्हुनि खां माल वठी खाइण जाइज़ आया? अंदाज़ो लॻायो। ऐं अहिड़े क़िस्म जे माण्हू खां जेके माल वठी करे खाईंदा त उन्हनि जे बारे में छा फ़ैसिलो कंदो? इहो टियों रसो तव्हांजे अलम जो हज़रत उस्मान आहे। चांवरनि जो देगड़ो ॾियण जे लाइ तयार न आहिनि, कबर ते देग खणी वेंदा। मस्जिद में 5 रुपया चंदो ॾियण जे लाइ तयार न आहिनि, कबर ते छेलो काए वेंदा। ॿार बच्चा पंहिंजा पराया ॾे कबर ते। जलसे ते वञण जे लाइ गाॾी बि कान्हे, तेल बि कोन्हे। मस्जिद में जुमो पढ़ण वञण जे लाइ, प्रोग्राम ते वञण जे लाइ तेल बि कोन्हे, गाॾी बि कोन्हे। दरगाह ते वञण जे लाइ ट्रैक्टर बि अची वेंदा, डक्सनूं बि अची वेंदियूं, किराया बि थी वेंदा, छेला बि थी वेंदा, देगड़ा बि थी वेंदा, ॼञ बि थी वेंदी, माण्हू बि थी वेंदा गॾु। ही मुसलमान आहे। अंदाज़ो लॻायो हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह कहिड़ी दरगाह ॾांहुं पंध कया। असांखे छॾे ॾियो, पान खे पंहिंजे पंहिंजे औलाद जी ज़िंदगियुनि में आंदो, पंहिंजे घरनि खे, पंहिंजे माल खे, पंहिंजे मामलात खे जेकॾहिं संवारियूं ऐं नूर कयूं त अल्लाह ताला जे क़ुर सां, अल्लाह जे दीन सां। अॼु असांजे मुआशरे में तावीज़, धागा, तावीज़ साईं मड़ियो, साईं ही जेको पत्थर आहे, ही जेको हीरो आहे, ही जेको कड़ो पातल आहे, ही जेको धागो आहे, मिनल मुहतदीन। वरी ॿुधजो, जेके माण्हू मस्जिदूं ठाहिनि, मस्जिदूं संभालनि, मस्जिदूं इबादत कनि, मस्जिदूं आबाद कनि, मस्जिदनि ते ख़र्च कनि, मस्जिदनि खे ज़कात ॾींदे नज़र ईंदा, अल्लाह खां अलावा कंहिंखां बि डिॼंदे नज़र न ईंदा। फासा उलाइका यकूनु मिनल मुहतदीन। ओ इहे ई माण्हू अल्लाह जे तरफ़ां हिदायत ते अथव। अॼु मुसलमान मुआशरो चए थो यार फिलाना हेड़ा, फिलाना हेड़ा, फिलाणो फिरको, फिलाणी जमात, फिलाना गुमराह। न मुसलमानो, असां चऊं था अचो क़ुरान पढ़ो, क़ुरान ॿुधाईंदो केरु हिदायत ते, केरु गुमराह, केरु सही आहे, केरु ग़लति आहे, केरु शिरक ते आहे, केरु कुफर ते आहे, केरु सुन्नत ते आहे, केरु बिदत ते आहे। अचो क़ुरान पढ़ो, अल्लाह जे घरनि खे आबाद कयो। ऐं हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सां नफ़रत करणु मुसलमाननि जो पेशो, मुसलमाननि जी रविश नथी थी सघे। मुंहिंजा अदा, मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण। मुसलमान चवंदा मौलवी असांजा ॿार खारिन पिया। छा में पिया खारियूं? जूं तालीमूं ॾेई करे वॾो ऑफिसर बणायो, वॾो ऑफिसर बणायो। पाण पैसे वारो माण्हू न हुयो त सिर्फ़ दीन न हुयो, पोड़ो बीमार थी पियो, पुट छॾे विया हलिया। हाणे ॿाहिरि कीअं ॿुधाइनि त असां फिलाणे हमराह जा पुट आहियूं जंहिंजो वॾो नालो हुयो। असां जिथे वञूं चवनि असांजो पीउ बीमार आहे, असांजो पीउ पोड़ो थी वियो आहे, असांजे लाइ उहा ज़िल्लत आहे, असांजे लाइ इहो अज़ाब आहे उन्हनि जो चवणु। पोइ छा कयूं? दौलतूं वेराए छॾियूं। पिणस जी जेका बि मिल्कियत हुई सॼी 4 हिसनि में हिनखे खाराईंदो, प्यारींदो, विंचारींदो, संभालींदो हुयो। वक़्तु आयो पुट विया हलिया ॿाहिरि मुल्कनि में टूअर ते, दौरनि ते।
पी जी पोयां का बि परवाह कोन्हे का, पी जी पोयां का बि परवाह कोन्हे का। को 3 महीनो अरसो आहे, मरी चुको आहे, उन जो जिस्म सॼो कीड़ा मकोड़ा खाए ख़त्म करे चुका। मुसलमानो, जेकॾहिं तव्हांजे औलाद जे दिलो दिमाग़ में रुगो न दुर पवेनि, पोइ कुझु माण्हू नाराज़ थिया, ही कहिड़ो मौलवी हो, हीअं चई वियो आहे, हलियो। इते ॾुखी थी लॻे, पर जेॾी महिल अल्लाह जे दीन खे घटि वधि ॻाल्हाईंदा आहियो मुसलमानो, ॾुखी कान थी लॻे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम जे औलाद जे सीने में हज़रात ही इस्लाम वाले